अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ यहाँ शाद खोसो हमारी सीरियल शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदासीं। दलाब जे हिकिड़ी ख़ुशख़बरी तव्हां सां शेयर कंदुसि, कुछ ॿियूं भी ख़ुशख़बरियूं तव्हां सां शेयर कंदुसि ड्रामनि जे बारे में। दोस्तों अॼु जेका मूं अपडेट आंदी आहे, इंशाअल्लाह यकीन ॼाणियो तव्हांखे दोस्तों एंटरटेन कंदी ही अपडेट। सभ खां पहिरियों दोस्तों तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हलूं था दोलाब जी तरफ़, लेकिन उन खां पहिरियां हिकु नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि तव्हांखे वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां त दोस्तों हिन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो, महिरबानी कयो लाइक कयो। लाइक करणु फ्री आहे, आङुर में अगरि सूर न हुजे त क्लिक करे छॾियो। सब्सक्राइब शेयर सभु कुझु कंदा ऐं सुठी राय बि पंहिंजी कमेंट सेक्शन में ॾींदा। पोइ हलूं था तव्हांखे अपडेट ॾियूं था पंहिंजी अॼु जी। दोस्तों कल्ह मां पंहिंजी इन वीडियो इन यूट्यूब चैनल शाद खोसो ब्लॉग ते पोस्ट रखी कम्युनिटी में पिक्चर के ज़रिए। तव्हां ॾिठी हूंदी या न ॾिठी हूंदी खुदा ख़बर आहे, घणनि ॾिठी हूंदी, जंहिंमें फरज़त मलिक खजू जी मां एडिटिंग के बारे ॿुधायो। दोलाब जी एडिटिंग कराए रहियो आहे फरज़त मलिक खजू साहब पाण वेही करे, ऐं उनजी एडिटिंग हले थी। हिन टाइम वो सिंध टीवी जी स्टूडियो में आहे ऐं उनजी लगातार पहिरें स्पेल जी एडिटिंग थिए थी, उहो एडिट थिए थो। ऐं जीअं एडिट थी वियो पहिरियों स्पेल, पोइ बि 8-10 एपिसोड जीअं एडिट थी विया, उनजो टीज़र ठाहींदा, उन टीज़र के एडिट करे उहो सिंध टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। वरी ॿियों टीज़र, टियों टीज़र, 3 टीज़र एडिट थींदा, पोइ पुरमो एडिट थींदो आख़िर में। जॾहिं 25 एपिसोड मुकमल एडिट थी वेंदा, पोइ पुरमो भी एडिट थी वेंदो। ऐं एडिट करण खां पोइ दोस्तों पहिरियों एपिसोड दोलाब जो हलायो वेंदो। अगरि तव्हांखे यकीन नथो अचे त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पिक्चर जे ज़रिए मां तव्हांखे ॿुधाए सघां थो। ही साम्हूं कुंड में पिक्चर तव्हां ॾिसी सघो था, जंहिंमें फज़ल मलिक खजू साहब भी वेठो आहे ऐं एडिटिंग हली रही आहे। इहा पिक्चर तव्हां ॾिठी हूंदी, यकीन तव्हांखे आयो हूंदो त मां कहिड़ी ॻाल्हि करे रहियो आहियां। ऐं वाकई हाणे तव्हां ॾिठो हूंदो। ऐं ॿी जेका अपडेट्स आहे उहा बि दोस्तों अॼु तव्हांखे ॾींदुसि ऐं सुठे नमूने सां तव्हांखे अपडेट ॾींदुसि हवेली ड्रामे जी। हवेली ड्रामे जी चौथे स्पेल खां पहिरियां जेकी 4-5 ॼणनि जी भिट साईं ते शूटिंग रहियल हुई, मेकिंग वीडियो वग़ैरह मां चयो मां तव्हांखे ॾेखारींदुसि। उहे मेकिंग वीडियोज़ मूं वटि अची विया आहिनि ऐं सभु कुझु मूं घुराए वरितो आहे। पिक्चर भी अची विया आहिनि, पूरी तफ़सील मालूमात अची वई आहे। मेकिंग वीडियोज़ त मां अलॻि उहे अपलोड कंदुसि इन चैनल ते, थी सघे थो उहो तव्हां बाद में या हिन खां पहिरियों भी ॾिसी विया हूंदव। ठीकु आहे दोस्तों, मेकिंग वीडियोज़ मां उहे अपलोड कंदुसि इन चैनल ते, ॾिसी वठिजो। नंढड़ा उहे वीडियो हूंदा ऐं उन में कीअं शूटिंग थिए थी। ऐं जेका पिक्चर्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ चैनलनि ते मां उनजी अपडेट भी ॾींदुसि, लेकिन उन खां पहिरियां तव्हांखे इन चैनल ते मोबाइल जे ज़रिए मां तव्हांखे सबूत ॾेखारियां, भिट साईं जी पिक्चर ॾेखारियां, भिट साईं जी शूटिंग हले थी। पोइ तव्हांखे यकीन ईंदो त वाक़ई शायदि बा जेका 8 ॾींहं पहिरियों ॻाल्हि करे वियो भिट साईं ते शूटिंग रहियल आहे, उनजो सबूत अॼु अची चुको आहे सभु कुझु। दोस्तों मूंखे 8 ॾींहं 10 ॾींहं पहिरियों ई ख़बर हुई भिट साईं ते शूटिंग रहियल आहे, भिट साईं ते असद कुरैशी जी शूटिंग थींदी हवेली ड्रामे जी। यकीन काफ़ी माण्हू चवंदा आहिनि, यकीन न कंदा आहिनि, उन्हनि जो सबूत भी पियो आहे। हाणे तव्हांखे पहिरियों ख़बर हुई 8 ॾींहं पहिरियों त भिट साईं ते शूटिंग थींदी असद कुरैशी जी, अमजद पीर जी, न हुई न, मां अपडेट ॾिनी तव्हांखे। अगरि तव्हां पुराणा मुंहिंजा उहे वीडियो न ॾिठा आहिनि उहे मां तव्हांखे ॾेखारियां ऐं उहे तव्हां बि ॾिसी सघो था। कमेंट भी पढ़ंदुसि तव्हांजा, लेकिन मां इहा पिक्चर ॾेखारे वठां तव्हांखे, पोइ तव्हांखे दोस्तों सुकून सां यकीन ईंदो त चवंदो वाक़ई शायदि बा जेका भी अपडेट ॾिनी सही ॾिनी ऐं ओके कन्फर्म। पिक्चर एतिरा दोस्तों हज़ारे अची वेंदा आहिनि जो वॾो मसइलो थी वेंदो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था भिट साईं ते। ठीकु आहे दोस्तों, ही साईं इहो मंज़ूर दानिश साहब, ही काफ़ी भिट साईं ते शूटिंग हली रही आहे, तव्हां सबूत ॾिसी सघो था। ठीकु आहे दोस्तों, हे ॾिसंदा वञो तव्हां, हे सॼा ई सबूत मूं वटि पिया आहिनि। हे भिट साईं जी पिक्चर, हे भिट साईं जी पिक्चर जिते शूटिंग हली रही आहे। ठीकु आहे दोस्तों, इहे सबूत तव्हां ॾिठा। हाणे इहा 3 स्पेल मुकमिल थी चुको आहे, 4 ॼणनि जी जेका शूटिंग हुई, बाक़ी बचो 4थों स्पेल हवेली ड्रामे जो। इहो भी दोस्तों तमामु जल्द तव्हां ॾिसंदव। इन जी शूटिंग भी साॻी लोकेशननि ते ऐं कुझु मुख़्तलिफ़ लोकेशननि, ख़ूबसूरत लोकेशननि ते थियण वारी आहे। आज़म मैंगल खे वरी घुरायो वेंदो, उनजी शूटिंग अञा 4थे स्पेल जी रहियल आहे ऐं बक़ाया जेका अदाकार आहिनि उन्हनि जी बि रहियल आहे ऐं 4थों स्पेल खे मुकमिल कयो वेंदो। 4थों स्पेल भी आहे भी दोस्तों ज़बरदस्त, उहो भी बेहतरीन स्पेल आहे। 4थों स्पेल जीअं मुकमिल थींदो उन्हनि जी भी दोस्तों लगातार मां हिकु अपडेट तव्हांखे ॾींदुसि इंशाअल्लाह इन चैनल ते, मेकिंग वीडियो सां गॾु, सबूतनि सां गॾु। ऐं दोस्तों मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां दोस्तों
दुलाब भी हाणे मुकमल थियण वारो आहे। पहिरें पेज जी मां अपडेट ॾिनी। हवेली जा जेका इंतज़ार में वेठा ड्रामो बंदि आहे उन्हनि जे लाइ बि कुझु ॾींहं इंतज़ारु कयो। टियों स्पेल हाणे पूरो थियण वारो आहे जे आख़िरी हाणे इन जो इंशाअल्लाह 47 एपिसोड अॻिते हलंदा। ऐं ॿियो बि ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियां, पंहिंजनि जा गदार जी बि एडिटिंग लाला फयाद कराए रहियो आहे। कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो हुयो। ऐं राज फिल्म हिकिड़ी शूट थी वञे थी। राज फिल्म दुलाब वारा यानी जेका डायरेक्टर हुया दुलाब ड्रामे में फरज़ंद मलिक खजू सां को डायरेक्टर वग़ैरह जेका बि हुया उहे ई अदाकार उहे ई हिकु राज फिल्म बि ठाहे रहिया आहिनि। कुझु नवां हीरो अदाकार आहिनि, कुझु पुराणा बि उन में आहिनि। ऐं उहो बि मां जेको आहे ॿिनि मुख़्तलिफ़ चैनल ते अपडेट ॾेई छॾी आहे। हिते हाणे छा तफ़सील तव्हांखे ॾियां, कमु वरी वीडियोज़ वॾी थी डिघी थी वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, वाह अमदू तुंहिंजी लाइ इन जो बि कमु सफ़ा 5 स्पीड माना 120 जी स्पीड सां हली रहियो आहे, शूट हली रहियो आहे। ऐं कुझु वॾा वॾा सुठा तव्हांजा कमेंट आया आहिनि वॾे ड्रामनि जे बारे में, उन्हनि जा बि बाद में मां जवाबु ॾियां थो। थी सघे थो उहे कमेंट ॿुधी तव्हांखे बि तव्हांजे सुवाल जो जवाबु अॻे ई मथां मिली वञे चवण खां पहिरियां ई। तव्हांजे कम जा कमेंट आहिनि उहे बि मां पढ़ंदुसि। ऐं काफ़ी दोस्तनि इहो पुछो त जागीर जो हाल वाल ॾियो। जागीर कुझु ॾींहंनि खां जीअं पथर दिलि एंड थींदो उन खां पोइ जागीर जी जेका राह हमवार दोस्तो थी वेंदी। ऐं पोइ जेको आहे जागीर ड्रामो हली सघे थो ऐं पंहिंजे स्पीड सां हली सघे थो। ऐं चंड ग्रहण तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं मूंखे लॻे थो तव्हांखे चंड ग्रहण ड्रामो ख़ासि को न वणियो आहे, ख़ासि को मज़ो न ॾिनो अथई। पथर दिलि जो आख़िरी स्पेल बि हली रहिया आहिनि जंहिंमें ॾिसो था वठ पंहिंजा हुआ ज़ालिमनि जे मथां डंडो खयल आहे। ज़ालिमनि वरी मज़लूमनि सां विढ़ी रहिया आहिनि। हाणे सलार ख़ान वारो तव्हां किसो बि ॾिठो, पंहिंजे भाउ खे क़ैद कयो वेठो आहे। रब वारो किसो तव्हां ॾिठो, भाउ खे क़ैद कयो वेठो आहे दोधे वारा छॾाइण जे चकर में। दोस्तो मां तव्हां हीअ वीडियो तव्हां मुंहिंजी बाद में ॾिसी रहिया हुजो, छो त हिकिड़ी मां कुझु कलाक पहिरियों शूट थींदी आहे, हिकिड़ी पहिरियों थींदी आहे शूट वीडियो अपलोड पोइ थींदी आहे। हिकु ॾींहुं ड्रामो अॻिना पोइना एपिसोड थी वेंदा आहिनि। मथां तव्हां सम्झो यार कल्ह जी ॻाल्हि अॼु छो थो करे, त असां कल्ह ई मां इहा ॻाल्हि करे छॾी, वीडियो अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो। ईअं तव्हां सम्झंदा कयो हीअ कल्ह जो वीडियो आहे, तव्हांजे साम्हूं अॼु आयो आहे। इहो तव्हां यकीन करे ईअं सम्झंदा कयो कल्ह वारी वीडियो असां ॾिसूं था। ईअं पोइ तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु ज़हन में वेंदी ऐं सम्झ बि अची वेंदी। ऐं कुझु जेका सुठा कमेंट आहिनि उहे बि मां तव्हांजा शामिलु करे वेठा, पोइ बक़ाया अॻिते वरी अपडेट ॾिसूं था। कमेंट जेका बि दोस्तनि जा हूंदा उहे मुंहिंजो पहिरीं अवल तरजीह ऐं अवल पॉलिसी आहे त मां पंहिंजे चैनल ते दोस्तनि जा पढ़ां शामिलु कयां। नवीद दर्स साहब दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं जानी। मोहम्मद उमर दिलि मोकिलियान, असगर थीबो साहब दिलि मोकिलियान जानी, वॾियूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद उमर स्टिकर मोकिलिया आहिनि, दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा अदा वॾियूं महिरबानियूं। तव्हां असांखे मोहबतूं ॾियो था, प्यारु ॾियो था। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अली ख़ान साहब हिकिड़ो ई दिलि मोकिलियो आहे, अदा हिकिड़ो दिलि बि काफ़ी आहे असांखे, हूअं इंसान जो बि हिकिड़ो हूंदो आहे, वॾी महिरबानी। ऐं मुशरफ बुगियो लिखियो आहे, सलाम अदा अव्हांजी महिनत खे। अदा इहे तव्हांजो मोहबतूं आहिनि तॾहिं असां हेतिरी महिनत कयूं था। तव्हांजे मोहबतनि सां तव्हांजे प्यार जो ताउन आहे ऐं इन ताउन सां हली रहिया आहियूं। ऐं महिनत असांजी तॾहिं तव्हांजा अहिड़ा कमेंट ईंदा आहिनि, असांजी महिनत सजाई थी वेंदी आहे, असांखे ख़ुशी मिलंदी आहे त जेका असां महिनत कईसीं उहो रंग मिलियो आहे, असांखे उन महिनत जो फ़ाइदो फल मिलियो आहे। वॾियूं महिरबानी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। हिकिड़े ॿिए दोस्त लिखियो आहे, उनजो नालो न आयो आहे, लिखियो अथई अदा फरज़ंद मलिक खजू खां असद कुरैशी जी पुछा करे ॿुधाए। अदा फरज़ंद मलिक खजू साहिबु जेको आहे उन खां छा पुछा कयां। मुंहिंजे ख़्याल में तूं एड्रेस जे हवाले सां चवें थो। एड्रेस असद कुरैशी कंहिंखे जेन्युइन न ॾींदो आहे, कंहिंखे ॿिए अदाकार जो हुजे त मां तव्हांखे पुछा करे ॾियां, लेकिन असद कुरैशी जो को बि डायरेक्टर तव्हांखे एड्रेस न ॾींदो, छाजे करे उनखे पाण खे बि ख़बर न आहे। ऐं फरज़ंद मलिक खजू हिन टाइम असद कुरैशी सां कमु बि न करे रहियो आहे। हा, जेका तकरार वारा अदाकार हुया उन्हनि जो असद कुरैशी जे राब्ते में हुया। ऐं हिकु हिन टाइम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मंज़ूर दानिश साहिबु जेको हवेली ड्रामे वारो आहे उहो राब्ते में असद कुरैशी जे में। ऐं एड्रेस जॾहिं मां उन्हनि खां बि कंफर्म करायो, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई 20 सालनि खां वठी असद कुरैशी सां गॾु कमु करे रहिया आहियूं, असांजो फ़ोन ते राब्तो हूंदो आहे। ऐं अॼु ताईं असद कुरैशी कंहिंखे एड्रेस न ॾिनो आहे, गुस्सो कंदो आहे, अगरि को ॾे बि सही उन ते कावड़ कंदो आहे, फ़ोन नंबर ते बि कावड़ कंदो आहे। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, कंहिं मजबूर जी मजबूरी मां ग़लति नतीजा कढण जी जाहिल चवण वारा पाण जाहिल ऐं घटिया क़िस्म जा इंसान हूंदा आहिनि। साॻी अदो आहे भाऊ आहे जंहिं लिखियो आहे मथे, छो हिन वीचारे खे परेशान कयो थी भाउ, हिन खे पंहिंजो कमु बि करिणो आहे। अव्हांखे त हिन ॿुधायो न मूं वटि एड्रेस न आहे, पोइ बि कंहिंखे तंग। हा, हे लख जी ॻाल्हि कई, हीउ भाऊ मुंहिंजे नाले चवे थो,
त मां एड्रेस ॿुधाए छॾियो त बाबा एड्रेस न आहे। हुन ॿिए भाउ खे जवाबु ॾिए थो, जंहिं एड्रेस घुरियो उन खे जवाबु ॾिए थो, चए थो माना छो तंग कयो अथई, हिकु जगह तव्हांखे ॿुधायो अथई त एड्रेस जे बारे में उन खे छो तंग कयो अथई। साम्हूं ॾिठई न, हाल 2 मिंट वेह। असगर थी पोइ लिखियो आहे फज़ल मलिक खजू खां साॻी कमेंट आहे। ऐं अॻिते हलूं था। ऐं जेको आहे जेका ॿिया कमेंट आया आहिनि, ॿियो हिकु दोस्त लिखियो आहे अदा अवां त माशाअल्लाह तबियत जा सादा ऐं नेक इंसान हो, पर जेको पंहिंजे फॉलोअरनि खे जवाबु ॾींदा आहियो न, इहो अव्हां जे लाइ वॾो आज़ार मां ॾिसां पियो। हिकु ॿिए दोस्त अहिड़ा बि आहिनि जेके अव्हां खे ॻिची में पइजी विया आहिनि। न अहिड़ी का ॻाल्हि न आहे, मुंहिंजो कमु आहे त कीअं बि करे मां जवाबु ॾींदो आहियां। अहिड़ो मां इन खे मतिलबु ग़लति माइंड न कंदो आहियां। तव्हांजो मैसेज सुठो आहे, कमेंट सुठो आहे। असगर इहो मुशरफ बुगियो साहबु लिखियो आहे इहो मैसेज, ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। इहो तव्हांजो कमेंट पढ़ी मूंखे खिल अची वई। ऐं अब्दुल रऊफ़ बि दिलि मोकिलियानि वॾियूं महिरबानियूं। लाला फ़याज़ काथां जो आहे, असगर थी बोली लिखे थो लाला फ़याज़ जो एड्रेस काथां जो आहे, अदा घोटकी मीरपुर। अचो तव्हांखे मां मिलायां मीरपुर में लाला फ़याज़ सां, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। जॾहिं तव्हांजो हेॾे वञणु थिए मूंसां राब्तो कजो, मां उन सां राब्तो करे तव्हांखे मिलाईंदोमांसि। उते ई तव्हांखे मिलंदो, मीरपुर माथेलो में, घोटकी मीरपुर माथेलो इन जो घरु आहे हिते। अॻिते बक़ाया ॾिसूं जेका कमेंट आया आहिनि। अब्दुल रऊफ़ वरी दिलि मोकिलिया आहिनि। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, अब्दुल रऊफ़ लिखियो आहे त मुंहिंजा प्यारा भाउ जागीर ड्रामा सीरियल आहे या वरी सोप सीरियल आहे। अदा ॿियो इहो ॿुधाए त हफ़्ते में 4 क़िस्तूं ईंदियूं या वरी 2 क़िस्तूं ईंदियूं। अदा इहो जागीर ड्रामो आहे, जेको जागीर ड्रामा सीरियल ड्रामो आहे। इहो जागीर जे नाले तव्हां चओ था, इहो सीरियल ड्रामो आहे, इहो सोप सीरियल ड्रामो न आहे। हफ़्ते में 2 ईंदियूं, 4 न ईंदियूं। इहा तव्हांजो सुठो कमेंट हुयो, सुठो जवाबु मूं ॾिनो तव्हांखे। अब्दुल रऊफ़ वरी दिलि बि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं इहो हुया अॼु जा कमेंट दोस्तो, जेका मूं तव्हां सां शामिलु कया ऐं तव्हां ताईं पुॼाया ऐं तव्हांजा जवाबु ॾिना। यकीननि तव्हांखे इन्हनि फ़ाइदो पियो हूंदो, ऐं जेका न जिन में कमेंट न कया आहिनि उन्हनि बि ॿुधा, उन्हनि खे बि फ़ाइदो पियो हूंदो। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। एॾियूं मोहबतूं ॾियो था, असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। जिथे बि हुजो खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, असांखे बि दुआनि में यादि रखंदा कयो, ऐं असांखे अहिड़ियूं मोहबतूं ॾींदा अचो त असां अॻिते बि पंहिंजे जेको दोस्तो महिनत कंदा रहूं, ऐं महिनत जो फल असांखे बसि इहो ई आहे। जेका तव्हांजा सुठा मैसेज मां पढ़ां थो, मूंखे वॾी ख़ुशी थी आहे। अॼु जेका मैसेज कमेंट आया, बहितरीनु ख़ुशी थी आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ऐं दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे वीडियो तव्हां फुल ॾिठो हूंदो। जे फुल ॾिठो आहे त वीडियो खे लाइक बि करे छॾियो, शेयर सब्सक्राइब ऐं सुठा कमेंट कयो अहिड़ा। सुभाणे वारी वीडियो में उहो बि मां शामिलु करे छॾींदुसि, ऐं इहा कोशिशि कंदुसि त तव्हांजा जेका बि सुवाल हुजनि उन जो जवाब बि ॾियां। ऐं सदाईं ख़ुशि हुजो ऐं सदाईं आबाद हुजो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाद खोसो ऐं हमारी ॾिसी रहिया आहियो शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदासीं। दलाब जे हिकिड़ी ख़ुशख़बरी तव्हां सां शेयर कंदुसि, कुझु ॿियूं बि ख़ुशख़बरियूं तव्हां सां शेयर कंदुसि ड्रामनि जे बारे में। दोस्तो अॼु जेका मूं अपडेट आंदी आहे, इंशाअल्लाह यकीन ॼाणियो तव्हांखे दोस्तो एंटरटेन कंदी ही अपडेट। सभ खां पहिरियों दोस्तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हलूं था दौलाब जी तरफ़, लेकिन उन खां पहिरियां हिकु नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि तव्हांखे वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां त दोस्तो हिन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो, महिरबानी कयो लाइक कयो। लाइक करणु फ्री आहे, आङुर में अगरि सूर न हुजे त क्लिक करे छॾियो। सब्सक्राइब शेयर सभु कुझु कंदा ऐं सुठी राय बि पंहिंजी कमेंट सेक्शन में ॾींदा। पोइ हलूं था, तव्हांखे अपडेट ॾियूं था पंहिंजी अॼु जी। दोस्तो कल्ह मां पंहिंजी इन यूट्यूब चैनल शाद खोसो व्लॉग ते पोस्ट रखी कम्यूनिटी में पिक्चर जे ज़रिए। तव्हां ॾिठी हूंदी या न ॾिठी हूंदी ख़ुदा खे ख़बर आहे, घणनि ॾिठी हूंदी, जंहिंमें फरज़द मलिक खजू जी मां एडिटिंग जे बारे ॿुधायो। दौलाब जी एडिटिंग कराए रहियो आहे फरज़द मलिक खजू साहब पाण वेही करे, ऐं उनजी एडिटिंग हले थी। हिन टाइम उहो सिंध TV जी स्टूडियो में आहे, ऐं उनजी लगातार पहिरें स्पेल जी एडिटिंग थिए थी, उहो एडिट थिए थो। ऐं जीअं एडिट थी वियो पहिरियों स्पेल, पोइ बि 8-10 एपिसोड जीअं एडिट थी विया, उनजो टीज़र ठाहींदा। उन टीज़र खे एडिट करे उहो सिंध TV ते रिलीज़ कयो वेंदो। वरी ॿियों टीज़र, टियों टीज़र, 3 टीज़र एडिट थींदा। पोइ पुरमो एडिट थींदो आख़िर में, जॾहिं 25 एपिसोड मुकमल एडिट थी वेंदा, पोइ पुरमो बि एडिट थी वेंदो। ऐं एडिट करण खां पोइ दोस्तो पहिरियों एपिसोड दौलाब जो हलायो वेंदो। अगरि तव्हांखे यकीन नथो अचे त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पिक्चर जे ज़रिए मां तव्हांखे ॿुधाए सघां थो। ही साम्हूं कुंड में पिक्चर तव्हां ॾिसी सघो था।
जंहिंमें फज़ल मलिक खजू साहब बि वेठो आहे ऐं एडिटिंग हली रही आहे। इहा पिक्चर तव्हां ॾिठी हूंदी, यकीन तव्हांखे आयो हूंदो त मां कहिड़ी ॻाल्हि करे रहियो आहियां। ऐं वाक़ई हाणे तव्हां ॾिठो हूंदो। ऐं ॿी जेका अपडेट्स आहे उहा बि दोस्तो अॼु तव्हांखे ॾींदुसि ऐं सुठे नमूने सां तव्हांखे अपडेट ॾींदुसि। हवेली ड्रामे जी चौथे स्पेल खां पहिरियां जेकी 4-5 ॼणनि जी भिट साईं ते शूटिंग रहियल हुई, मेकिंग वीडियो वग़ैरह मां तव्हांखे ॾेखारींदुसि। उहे मेकिंग वीडियोज़ मूं वटि अची विया आहिनि ऐं सभु कुझु मूं घुराए वरितो आहे। पिक्चर बि अची विया आहिनि, पूरी तफ़सील मालूमात अची वई आहे। मेकिंग वीडियोज़ त मां अलॻि उहे अपलोड कंदुसि इन चैनल ते, थी सघे थो उहो तव्हां बाद में या हिन खां पहिरियों बि ॾिसी विया हूंदव। ठीकु आहे दोस्तो, मेकिंग वीडियोज़ मां उहे अपलोड कंदुसि इन चैनल ते, ॾिसी वठिजो। नंढड़ा उहे वीडियो हूंदा ऐं उन में कीअं शूटिंग थिए थी ऐं जेका पिक्चर्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ चैनलनि ते मां उनजी अपडेट बि ॾींदुसि। लेकिन उन खां पहिरियां तव्हांखे इन चैनल ते मोबाइल जे ज़रिए मां तव्हांखे सबूत ॾेखारियां, भिट साईं जी पिक्चर ॾेखारियां, भिट साईं जी शूटिंग हले थी। पोइ तव्हांखे यकीन ईंदो त वाक़ई शायदि मां जेका 8 ॾींहं पहिरियों ॻाल्हि करे वियो भिट साईं ते शूटिंग रहियल आहे, उनजो सबूत अॼु अची चुको आहे सभु कुझु। दोस्तो मूंखे 8 ॾींहं 10 ॾींहं पहिरियों ई ख़बर हुई भिट साईं ते शूटिंग रहियल आहे, भिट साईं ते असद कुरैशी जी शूटिंग थींदी हवेली ड्रामे जी। यकीन काफ़ी माण्हू चवंदा आहिनि, यकीन न कंदा आहिनि, उन्हनि जो सबूत बि पियो आहे। हाणे तव्हांखे पहिरियों ख़बर हुई 8 ॾींहं पहिरियों त भिट साईं ते शूटिंग थींदी असद कुरैशी जी, अमजद पीर जी, न हुई न, मां अपडेट ॾिनी तव्हांखे। अगरि तव्हां पुराणा मुंहिंजा उहे वीडियो न ॾिठा आहिनि उहे मां तव्हांखे ॾेखारियां ऐं उहे तव्हां बि ॾिसी सघो था। कमेंट बि पढ़ंदुसि तव्हांजा, लेकिन मां इहा पिक्चर ॾेखारे वठां तव्हांखे, पोइ तव्हांखे दोस्तो सुकून सां यकीन ईंदो त चवंदो वाक़ई शायदि मां जेका बि अपडेट ॾिनी सही ॾिनी ऐं ओके कंफर्म। पिक्चर एतिरा दोस्तो हज़ारे अची वेंदा आहिनि जो वॾो मसइलो थी वेंदो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था भिट साईं ते। ठीकु आहे दोस्तो, ही साईं इहो मंज़ूर दानिश साहब, ही काफ़ी भिट साईं ते शूटिंग हली रही आहे, हीअ तव्हां सबूत ॾिसी सघो था। ठीकु आहे दोस्तो, हे ॾिसंदा वञो तव्हां, हे सॼा ई सबूत मूं वटि पिया आहिनि। हे भिट साईं जी पिक्चर, हे भिट साईं जी पिक्चर जिते शूटिंग हली रही आहे। ठीकु आहे दोस्तो, इहे सबूत तव्हां ॾिठा। हाणे इहा 3 स्पेल मुकमिल थी चुको आहे 4 ॼणनि जी जेका शूटिंग हुई, बाक़ी बचो 4थों स्पेल हवेली ड्रामे जो। इहो बि दोस्तो तमामु जल्द तव्हां ॾिसंदव। इन जी शूटिंग बि साॻी लोकेशननि ते ऐं कुझु मुख़्तलिफ़ लोकेशननि, ख़ूबसूरत लोकेशननि ते थियण वारी आहे। आज़म मैंगल खे वरी घुरायो वेंदो, उनजी शूटिंग अञा 4थे स्पेल जी रहियल आहे ऐं बक़ाया जेका अदाकार आहिनि उन्हनि जी बि रहियल आहे ऐं 4थों स्पेल खे मुकमिल कयो वेंदो। 4थों स्पेल बि आहे बि दोस्तो ज़बरदस्त, उहो बि बहितरीनु स्पेल आहे। 4थों स्पेल जीअं मुकमिल थींदो उन्हनि जी बि दोस्तो लगातार मां हिकु अपडेट तव्हांखे ॾींदुसि इंशाअल्लाह इन चैनल ते, मेकिंग वीडियो सां गॾु, सबूतनि सां गॾु। ऐं दोस्तो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां दोस्तो, दुलाब बि हाणे मुकमिल थियण वारो आहे। पहिरें स्पेल जी मां अपडेट ॾिनी। हवेली जा जेका इंतज़ार में वेठा ड्रामो बंदि आहे उन्हनि जे लाइ बि कुझु ॾींहं इंतज़ारु कयो। 3 स्पेल हाणे पूरो थियण वारो आहे ऐं आख़िरी हाणे इन जो इंशाअल्लाह 47 एपिसोड अॻिते हलंदा। ऐं ॿियो बि ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियां, पंहिंजनि जा गदार जी बि एडिटिंग लाला फ़याज़ कराए रहियो आहे। कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो हुयो। ऐं राज फिल्म हिकिड़ी शूट थी वञे थी, राज फिल्म दुलाब वारा, यानी जेका डायरेक्टर हुया दुलाब ड्रामे में फज़ल मलिक खजू सां को डायरेक्टर वग़ैरह जेका बि हुया, उहे ई अदाकार, उहे ई हिकु राज फिल्म बि ठाहे रहिया आहिनि। कुझु नवां हीरो अदाकार आहिनि, कुझु पुराणा बि उन में आहिनि ऐं उहो बि मां जेको आहे ॿिनि मुख़्तलिफ़ चैनल ते अपडेट ॾेई छॾी आहे। हिते हाणे छा तफ़सील तव्हांखे ॾियां, कमु वरी वीडियोज़ वॾी थी डिघी थी वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दोस्तो, वाह अमदू तूं जी लाइ इन जो बि कमु सफ़ा 5 स्पीड माना 120 जी स्पीड सां हली रहियो आहे, शूट हली रहियो आहे। ऐं कुझु वॾा हिकु सुठा तव्हांजा कमेंट आया आहिनि वॾे ड्रामनि जे बारे में, उन्हनि जा बि बाद में मां जवाबु ॾियां थो। थी सघे थो उहे कमेंट ॿुधी तव्हांखे बि तव्हांजे सुवाल जो जवाबु अॻे ई मथां मिली वञे, चवण खां पहिरियां ई तव्हांजे कम जा कमेंट आहिनि उहे बि मां पढ़ंदुसि। ऐं काफ़ी दोस्तनि इहो पुछो त जागीर जो हाल वाल ॾियो। जागीर कुझु ॾींहंनि खां जीअं पथर दिलि एंड थींदो उन खां पोइ जागीर जी जेका राह हमवार दोस्तो थी वेंदी ऐं पोइ जेको आहे जागीर ड्रामो हली सघे थो ऐं पंहिंजे स्पीड सां हली सघे थो। ऐं चंड ग्रहण तव्हां ॾिसी रहिया हो ऐं मूंखे लॻे थो तव्हांखे चंड ग्रहण ड्रामो ख़ासि को न वणियो आहे, ख़ासि को मज़ो न ॾिनो अथई। पथर दिलि जो आख़िरी स्पेल बि हली रहिया आहिनि, जंहिंमें ॾिसो था वठ पंहिंजा हुआ ज़ालिमनि जे मथां डंडो खयल आहे, ज़ालिमनि वरी मज़लूमनि सां विढ़ी रहिया आहिनि। हाणे सलार ख़ान अरु तव्हां किसो बि ॾिठो
पंहिंजे भाउ खे क़ैद कयो वेठो आहे। रबू वारो किसो तव्हां ॾिठो, भाउ खे क़ैद कयो वेठो आहे दोधे वारा छॾाइण जे चकर में। दोस्तो मां तव्हां हीअ वीडियो तव्हां मुंहिंजी बाद में ॾिसी रहिया हुजो, छो त हिकिड़ी मां कुझु कलाक पहिरियों शूट थींदी आहे, हिकिड़ी पहिरियों थींदी आहे शूट वीडियो, अपलोड पोइ थींदी आहे हिकिड़ी। ड्रामो अॻियां पोयां एपिसोड थी वेंदा आहिनि। मतिलबु तव्हां सम्झो यार कल्ह जी ॻाल्हि अॼु छो थो करे, त असां कल्ह ई मां इहा ॻाल्हि करे छॾी, वीडियो अॼु तव्हां ॾिसी रहिया हो, ईअं तव्हां सम्झंदा कयो हीअ कल्ह जो वीडियो आहे, तव्हांजे साम्हूं अॼु आयो आहे, इहो तव्हां यकीन करे ईअं सम्झंदा कयो कल्ह वारी वीडियो असां ॾिसूं था। ईअं पोइ तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु ज़हन में वेंदी ऐं सम्झ में अची वेंदी। ऐं कुझु जेका सुठा कमेंट आहिनि उहे बि मां तव्हांजा शामिलु करे वेठा, पोइ बक़ाया अॻिते वरी अपडेट ॾिसूं था। कमेंट जेका बि दोस्तनि जा हूंदा उहे मुंहिंजो पहिरीं अवल तरजीह ऐं अवल पॉलिसी आहे त मां पंहिंजे चैनल ते दोस्तनि जा पढ़ा शामिलु कयां। नवीद दर्स साहब दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं जानी। मोहम्मद उमर दिलि मोकिलियान, असगर थीबो साहब दिलि मोकिलियान जानी, वॾियूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद उमर स्टिकर मोकिलिया आहिनि, दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा अदा, वॾियूं महिरबानियूं। तव्हां असांखे मोहबतूं ॾियो था, प्यारु ॾियो था, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अली ख़ान साहब हिकिड़ो ई दिलि मोकिलियो आहे, अदा हिकिड़ो दिलि बि काफ़ी आहे असांखे, हूअं इंसान जो बि हिकिड़ो हूंदो आहे, वॾी महिरबानी। ऐं मुशरफ बुगियो लिखियो आहे, सलाम आहे अदा, अव्हांजी महिनत खे अदा, इहे तव्हांजूं मोहबतूं आहिनि तॾहिं असां हेतिरी महिनत कयूं था, तव्हांजे मोहबतनि सां तव्हांजे प्यार जो ताउन आहे ऐं इन ताउन सां हली रहिया आहियूं। ऐं महिनत असांजी तॾहिं तव्हांजा अहिड़ा कमेंट ईंदा आहिनि, असांजी महिनत सजाई थी वेंदी आहे, असांखे ख़ुशी मिलंदी आहे त जेका असां महिनत कईसीं उहो रंग मिलियो आहे, असांखे उन महिनत जो फ़ाइदो फल मिलियो आहे। वॾियूं महिरबानी, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। हिकिड़े ॿिए दोस्त लिखियो आहे, उनजो नालो न आयो आहे, लिखियो अथई अदा फर्ज़ंद मलिक खजू खां असद कुरैशी जी पुछा करे ॿुधाए। अदा फर्ज़ंद मलिक खजू साहिबु जेको आहे उन खां छा पुछा कयां? मुंहिंजे ख़्याल में तूं एड्रेस जे हवाले सां चवें थो। एड्रेस असद कुरैशी कंहिंखे जेन्युइन न ॾींदो आहे, कंहिंखे ॿिए अदाकार जो हुजे त मां तव्हांखे पुछा करे ॾियां, लेकिन असद कुरैशी जो को बि डायरेक्टर तव्हांखे एड्रेस न ॾींदो, छाजे करे उनखे पाण खे बि ख़बर न आहे। ऐं फर्ज़ंद मलिक खजू हिन टाइम असद कुरैशी सां कमु बि न करे रहियो आहे। हा, जेका तकरार वारा अदाकार हुया उन्हनि जो असद कुरैशी जे राब्ते में हुया, ऐं हिकु हिन टाइम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मंज़ूर दानिश साहिबु जेको हवेली ड्रामे वारो आहे उहो राब्ते में असद कुरैशी जे में। ऐं एड्रेस जॾहिं मां उन्हनि खां बि कंफर्म करायो, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई, 20 सालनि खां वठी असद कुरैशी सां गॾु कमु करे रहिया आहियूं, असांजो फ़ोन ते राब्तो हूंदो आहे ऐं अॼु ताईं असद कुरैशी कंहिंखे एड्रेस न ॾिनो आहे, गुस्सो कंदो आहे, अगरि को ॾे बि सही उन ते कावड़ कंदो आहे, फ़ोन नंबर ते बि कावड़ कंदो आहे। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, कंहिं मजबूर जी मजबूरी मां ग़लति नतीजा कढण जी जाहिल चवण वारा पाण जाहिल ऐं घटिया क़िस्म जा इंसान हूंदा आहिनि। साॻी अदो आहे भाऊ आहे जंहिं लिखियो आहे मथे, छो हिन वीचारे खे परेशान कयो थी भाउ, हिन खे पंहिंजो कमु बि करिणो आहे, अव्हांखे त हिन ॿुधायो न मूं वटि एड्रेस न आहे, पोइ बि कंहिंखे तंग। हा, हे लख जी ॻाल्हि कई, हीउ भाऊ मुंहिंजे नाले चवे थो त मां एड्रेस ॿुधाए छॾियो त बाबा एड्रेस न आहे। हुन ॿिए भाऊ खे जवाबु ॾिए थो, जंहिं एड्रेस घुरियो उनखे जवाबु ॾिए थो, चए थो माना छो तंग कयो अथई, हिकु जगह तव्हांखे ॿुधायो अथई त एड्रेस जे बारे में उनखे छो तंग कयो अथई, साम्हूं ॾिठई न। हाल 2 मिंट वे। असगर थी वियो लिखियो आहे, अदा फर्ज़ंद मलिक खजू खां साॻी कमेंट आहे। ऐं अॻिते हलूं था, ऐं जेको आहे जेका ॿिया कमेंट आया आहिनि, ॿियो हिकु दोस्त लिखियो आहे, अदा अव्हां त माशाअल्लाह तबियत जा सादा ऐं नेक इंसान हो, पर जेको पंहिंजे फॉलोअरनि खे जवाबु ॾींदा आहियो न, इहो अव्हां जे लाइ वॾो आज़ार मां ॾिसां पियो। हिकु ॿिए दोस्त अहिड़ा बि आहिनि जेके अव्हांखे ॻिची में पइजी विया आहिनि। न अहिड़ी का ॻाल्हि न आहे, मुंहिंजो कमु आहे त कीअं बि करे मां जवाबु ॾींदो आहियां, अहिड़ो मां इन खे मतिलबु ग़लति माइंड न कंदो आहियां। तव्हांजो मैसेज सुठो आहे, कमेंट सुठो आहे। असगर इहो मुशरफ बुगियो साहिबु लिखियो आहे इहो मैसेज, ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, इहो तव्हांजो कमेंट पढ़ी मूंखे खिल अची वई। ऐं अब्दुल रऊफ़ बि दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। लाला फ़याज़ काथां जो आहे, असगर थी बोले लिखे थो, लाला फ़याज़ जो एड्रेस काथां जो आहे? अदा घोटकी मीरपुर, अचो तव्हांखे मां मिलायां मीरपुर में लाला फ़याज़ सां, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। जॾहिं तव्हां हेॾे वञण ते मूंसां राब्तो कजो, मां उन सां राब्तो करे तव्हांखे मिलाईंदोमांसि, उते ई तव्हांखे मिलंदो, मीरपुर माथेलो में, घोटकी मीरपुर माथेलो इन जो घरु आहे हिते। अॻिते बक़ाया ॾिसूं जेका कमेंट आया आहिनि। अब्दुल रऊफ़ वरी दिलि मोकिलिया आहिनि। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे, अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, त मुंहिंजा प्यारा भाउ जागीर ड्रामा सीरियल आहे या वरी सोप सीरियल आहे? अदा ॿियो इहो ॿुधाए त हफ़्ते में 4 क़िस्तूं ईंदियूं या वरी 2 क़िस्तूं ईंदियूं? अदा इहो जागीर ड्रामो आहे,
जेको जागीर ड्रामा सीरियल ड्रामो आहे, इहो जागीर जे नाले तव्हां चओ था, इहो सीरियल ड्रामो आहे, इहो सोप सीरियल ड्रामो न आहे। हफ़्ते में 2 ईंदियूं, 4 न ईंदियूं। इहा तव्हांजो सुठो कमेंट हुयो, सुठो जवाबु मूं ॾिनो तव्हांखे। अब्दुल रऊफ़ दिलि बि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, मौला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं इहे हुया अॼु जा कमेंट दोस्तो, जेका मूं तव्हां सां शामिलु कया ऐं तव्हां ताईं पुॼाया ऐं तव्हांजा जवाब ॾिना। यकीननि तव्हांखे इन में फ़ाइदो पियो हूंदो ऐं जेका न जिन में कमेंट न कया आहिनि उन्हनि बि ॿुधा आहिनि, उन्हनि खे बि फ़ाइदो पियो हूंदो। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। एॾियूं मोहबतूं ॾियो था, असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। जिथे बि हुजो खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, असांखे बि दुआनि में यादि रखंदा कयो ऐं असांखे अहिड़ियूं मोहबतूं ॾींदा अचो त असां अॻिते बि पंहिंजे जेको दोस्तो महिनत कंदा रहूं ऐं महिनत जो फल असांखे बसि इहो ई आहे। जेका तव्हांजा सुठा मैसेज मां पढ़ां थो, मूंखे वॾी ख़ुशी थी आहे। अॼु जेका मैसेज कमेंट आया, बहितरीनु ख़ुशी थी आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। ऐं दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। उमेदु आहे वीडियो तव्हां फुल ॾिठो हूंदो। जे फुल ॾिठो आहे त वीडियो खे लाइक बि करे छॾियो, शेयर सब्सक्राइब ऐं सुठा कमेंट कयो अहिड़ा। सुभाणे वारी वीडियो में उहो बि मां शामिलु करे छॾींदुसि ऐं इहा कोशिशि कंदुसि त तव्हांजा जेका बि सुवाल हुजनि उन जो जवाब बि ॾियां। ऐं सदाईं ख़ुशि हुजो ऐं सदाईं आबाद हुजो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।